जय श्री झूलेलाल। हींअर श्रावण पियो हले। श्रावण भगवान शिव जा ॾींहं पिया हलनि। इन ॾींहं सभु पंहिंजी भक्ति भाव पूजा पाठ जप तप अभिषेक में भगवान भोले खे भगवान शिव खे रिझाइनि पिया, मनाइनि पिया। छोकी भगवान शिव भोलो आहे ऐं पंहिंजी भक्ति सां भाव सां जल्दी प्रसन्न थी वेंदो आहे। ऐं इहे ॾींहंनि में अगरि भक्ति भाव अभिषेक जल बेलपत्र पूजा पाठ केर बि करे थो त उनजो फल कई गुना आहे। ऐं ॿियो चईंदा आहिनि इन जी सावण मास जी कथा बि पंहिंजे पाण में मशहूरु आहे। ऐं इहा कथा बि ॿुधूं था त पंहिंजा घणेई पाप कटिजी था वञनि। त अचो असां तव्हांखे सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां हिकु भगवान शिव जी श्रावण मास जी कथा तव्हांखे ॿुधायूं था। हिकु दफ़े कैलाश पर्वत ते भगवान शंकर ऐं माता पार्वती वेठा हुआ त भगवान शंकर मथां पंहिंजी पृथ्वी लोक मां सभिनि खे ॾिठई पे त को जल पियो अर्पित करे शिवलिंग ते, को अभिषेक पियो करे, को बेल पत्र, को फल, हर एक पंहिंजी भक्ति पंहिंजे पंहिंजे नमूने करे पियो। त माता पार्वती पुछईंसि हेॾी न भक्ति तुंहिंजी कनि था, तुंहिंजा जेके भक्त अथई त सभिनि खे छा फल मिलंदो? इन्हनि खे एतिरो सभु पूजा पाठ करण सां तोखे ई ध्यान सां छा फल मिलंदो? त चई जेको बि मूंखे ध्याए पियो, ही जल अभिषेक करे पियो, इहो सभु स्वर्ग में वेंदा, पर सभु स्वर्ग में वेंदा, पर जेको भाव सां करे पियो न उहो स्वर्ग में वेंदो। त चई इहो कीअं ख़बर पवंदी कि केरु माण्हू जल भाव सां पियो अर्पित करे ऐं को नथो करे? त चई हिकु कमु कर, पाण ॿई पृथ्वी लोक ते भ्रमण करण लाइ तोखे वठी थो हलई। त भगवान शंकर कोड़ी अवस्था में, हिकु वृद्ध अवस्था में अची विया। ऐं ॿियो माता पार्वती भी हिकु सुंदर स्त्री, हिकु गरीब स्त्री थी करे मंदिर में अची करे वेही रहिया। उते वेठा हुआ ऐं जेको भी अचे वञे पियो उनखे चए पियो असां बुखिया आहियूं, मां मुंहिंजे घोट खे कुल्ले ते चाढ़े करे न मंदिर में वठी आई आहियां। त मुंहिंजे घोट सां गॾु अगरि मां मंदिर में वञी करे जलाभिषेक करे थी अचां त मुंहिंजो घोट ठीकु थी वेंदो, त मूंखे मदद करो। पर हर माण्हू तां अचे पियो वञे पियो, पर को हुनजी मदद न पियो करे। उते हिकु मज़दूर आयो उन लाइ 4 फुल्का खणी करे कि वठ माता, अॼु जे कलयुग में अहिड़ी माता मूं किथे कोन ॾिठी आहे कि जेकी पंहिंजे पति खे कुल्ले ते चाढ़े करे मंदिर में वठी अचे कि मुंहिंजो पति ठीकु थी वञे। त पहिरीं तव्हां रोटी खाओ, पोइ मां तव्हांखे मंदिर में जलाभिषेक करण लाइ वठी थो हलां। त हू उनखे रोटी थो ॾे। हुननि ॿिन्हिनि भगवान शिव ऐं माता पार्वती रोटी खाई करे हुन मज़दूर भगवान शंकर खे जेको कोड़ी अवस्था में हो उनखे कुल्ले ते चाढ़े करे मंदिर वठी वियो। पोइ उन्हनि पूजा पाठ कई ऐं जलाभिषेक कयो ऐं उन्हनि खे ॿाहिरि वठी आयो ऐं आशीर्वाद वठी करे भगवान शिव ऐं माता पार्वती कैलाश पर्वत ते विया हली। त भगवान शिव माता खे चई ॾिठई हेतिरा माण्हू मूंखे भक्ति कनि था, पूजा पाठ कनि था, पर मां भाव जो बुखियो आहियां। जेको भी मूंखे भाव सां ध्याए थो त मां उन ते प्रसन्न थींदो आहियां। हर ॻाल्हि में उन जे घर संपदा, खुशी ऐं परिवार में खुशहाली ईंदी आहे। पर चईंदा आहिनि न ईश्वर भाव जो बुखियो आहे। त श्रावण मास में अगरि पाण जलाभिषेक पूजा पाठ जप तप करूं था त पूरे ध्यान ऐं पूरे समर्पण सां करूं। छोकी भगवान शिव भाव जा बुखिया आहिनि ऐं उन्हनि खे भाव खपे। त इहा श्रावण मास जी कथा पाण बि ॿुधंदासीं, परिवार खे बि ॿुधाईंदासीं। जय श्री